अमर राय सिंह राजपूत लिखे थो नाज़म तुंहिंजो रत रायगान न वेंदो। मुंहिंजे शुदमती सिंध जा निर्दोष नाज़म अॼु दुनिया मञे न मञे पर तोसां निसोड़ो नाहक थियो आहे, अहिड़ो नाहक जंहिंजे दर्द जो काथो न कंहिं कलम में करे ई नथो सघिजे। नाहक त उन नंढड़ी सां बि थियो आहे जंहिंखे हाणे कॾहिं बि निंड न ईंदी, उनजी निंडूं तोसां गॾु मधुबून थी वियूं आहिनि। हाणे हू यतीम थी वई आहे, यतीम जंहिं लाइ चारे ॾिसां सरीखियूं थी वेंदियूं आहिनि। इन यतीम जा निमाणा नेस्का ॿुधी मुंहिंजो त साह ई निकिरी थो वञे। उन गुॾड़ी खां तुंहिंजे आङर ज़ालमनि छिने वरिती आहे, हर गुनाह खां पाक मुंहिंजा पितकड़ा हथ रब ॾांहुं ॿाराईंदे उहो पुछनि था त उन्हनि खां रांदिका छो रोसी विया आहिनि। संदसि सगीर अखियुनि में छिलकंदड़ आब जो दरिया ॾिसी दिलि धोलजी वञे थी। हू दुनिया जे भरे किरे मेले में तोखे विञाए वेठी आहे, हुनजो अभम अखियूं तोखे पूरी ब्रह्मांड में ॻोल्हिनि थियूं पर तूं कंहिं बि तारे में नज़र नथो अची। हू हाणे तुंहिंजी क़बर खे मिठा ॾेई तोखे अबदी निंड मां उथारण जी नाकाम कोशिशि करे थी। अगरि मोल उथी पवनि त मौजूदा थी पवनि। मालिक अहिड़ा मौजूदा कतई नाहे कंदो, उन्हनि करे ही बेवस नंढड़ी मिठियूं भेकोड़े पंहिंजे बाबल खे सॾु कंदे कंदे रब जी रज़ा ऐं कहिड़ी कज़ा अॻियां बिना बेवस थी वरी बि कूकूं करे थी। अहिड़ियूं कूकूं जिन खे ॿुधी भॻवान खां छिरक निकिरी वञे थो, उन अबला जो उबदारींदड़ कूकूं हर वजूद जो लोलाक लोॾे छॾनि थियूं। भला नंढड़ी न्याणी उन्हनि वॾनि पांचनि वारनि वेशियुनि जो छा बिगाड़ियो हो जो हुनखे हेॾी वॾी सज़ा ॾिनी अथनि। जिन दरिंदनि हिन मासूम खां संदसि निंड छिनी अथनि, उहे कॾहिं बि सुखिया न सुम्हंदा। उन्हनि पापियुनि हिन मासूम खां रुगो पीउ नाहे छिनो पर जीअण जो हक़ बि छिनी वरितो आहे, जेको तोखां सवाइ पल बि परे न थींदी हुई। उनखे हाणे तो बिना उमिरि कटणी पवंदी। उहे कारियूं रातियूं जेके तोखां सवाइ हुनखे गुज़ारणियूं पवंदियूं, जिन में बाबल जो ॾढ न हूंदो, जिन में ख़ौफ़ ऐं ॾहका जा डूंगर हूंदा, जिन में सितारनि सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। उहे रातियूं कातियूं बणिजी हिन सगीर जो वजूद खे सीर वाहींदियूं रहंदियूं। ही ख़ामोश सदकनि में सभु कुझु भोॻींदी रहंदी। नाज़म तुंहिंजी न्याणी ईअं रुली वई आहे जीअं राजा ॾहर खां पोइ पंहिंजी सिंध रुली वई आहे। उनखां मथे ॿियो कहिड़ो ज़ुल्म हूंदो। ही ज़ुल्म देशी वॾेरनि कयो आहे। नाज़म तुंहिंजी नंढड़ी रोए थी त मुंहिंजी सिंध जो साह मुंहिंजी पवे थो। सिंध जेका तुंहिंजे मौत ते सरापा मातम आहे, उहा सिंध जंहिंजे महिमान पखियुनि जी रक्षा कंदे तो पंहिंजो रत वहायो आहे, उहा सिंध तुंहिंजी न्याणी जी निर्दोष अखियुनि मां किरंदड़ हर आंसू जो हिसाब वक़्त जे यज़ीद खां हाल में ॻाए वॼाए वठंदी। उहा सिंध तुंहिंजी वनी जी मेरी थियल मांग जो सिंदूर त मोटाए न सघंदी पर उनजी हर कूक जी क़ीमत उन्हनि वेशनि खां वसूल कंदी। जिन तुंहिंजी नंढड़ी जन्नत खे वॾी तीली ॾिनी अथनि, उहा मासूम सिंध तुंहिंजी नंढड़ी जी निंड त मोटाए नथी सघे पर तुंहिंजनि सफ़ा कातलनि खे बि सुख सां सुम्हणु न ॾींदी। उहा बहादुर सिंध उन्हनि वेशियुनि जो हेसि ताईं पीछो कंदी रहंदी जेसीं ताईं संदसि हाथी ॻिचनि में फाही जा फंदा न ईंदा। झिंगशाह जा जवान तुंहिंजी नंढड़ी जॾहिं तुंहिंजी क़बर खे चुमियूं ॾींदे उॿारींदड़ ओछिंगारनि में तोखे सॾु करे रही हुई, तॾहिं पखियुनि पंहिंजी अखियूं पूरे छॾियूं हुयूं। छाकाणि त पखी पथर दिल न आहिनि। असीं इंसान हूंदे बि खुलियल अखियुनि सां उहे अजबनाक मंज़र ॾिसंदा रहियासीं। शायदि असां में हाणे इंसानियत नाले मातर बि न आहे रही। असां सिंध वासी एॾा बदनसीब आहियूं जो हर ॿिए ॾींहुं असांखे अहिड़ा मंज़र ॾिसण लाइ मिलनि था, पोइ बि ख़ामोश आहियूं। असीं पथर दिल थी विया आहियूं। असां हिन नाक़स समाज सां समझौतो करे वरितो आहे। असां मां सिस्टम सां बग़ावत वारो अंसर ख़तम थी वियो आहे। असां पंहिंजनि चंद ज़ाती मफ़ादनि ख़ातिर अॼु तमाई ॾोह कया आहिनि। उन जे नतीजे में तो जहिड़ा कई कुंदर हर रोज़ ईअं निंदणका थी मारिजी वञनि था। सिंध बगड़नि त वाक़ई न आहे खाधी पर सिंध सरदारनि ऐं भोतारनि भेलाए छॾी आहे। सिंध जो रूह
रत छाण करे छॾियो अथनि। उन्हनि जे नक में नोड़ी विझण जो वक़्तु अची वियो आहे। अॼु जेकॾहिं ख़ामोश थींदासीं उहे असांजा नस्ल क़तल करे छॾींदा। धन धन तुंहिंजी माता खे जंहिं तो जहिड़ो जवान जनमियो, तोखे सुर्ख सलाम आहे। ऐं सिंध जा बहादुर पुट, तो डूंगर जड़नि ॾाढनि सां फितरत कारण माड अटकाए हिकिड़े बिठल पाणी में पत्थर उछलाए लहरूं पैदा कयूं आहिनि। उहे लहरूं भोतार की बुत के लोड़े ऐं ॿोड़े छॾींदियूं। तोखे सिंध जी तारीख़ सदा लाइ अमर रखंदी। तो सीरियल सिस्टम सां बग़ावत जो अलम बुलंद करे नौजवान नस्ल खे हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे त उन्हनि वहशी ज़ालिमनि खे सबक़ सेखारण जो वक़्तु अची वियो आहे। वक़्तु अची वियो आहे त हिकिड़े वॾी वेड़ विड़ूं उन्हनि पापियुनि ख़िलाफ़ जिन फितर जो हुसन बिगाड़ियो आहे। मुंहिंजा शहीद भाउ, तुंहिंजो रत रायगान न वेंदो, छाकाणि त हाणे सिंध जो शौर सुजाग थी चुको आहे। हाणे सिंध सुवाल कंदे त नाज़म जोखे खे छो मारियो वियो। हाणे सिंध जे हर नौजवान, हर वॾेरे जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईंदो ऐं हर सरदार ऐं जागीरदार कन में झले इहो चवंदो त अवाम अख जी माखी न आहे, नए पेर जी जुती आहे जंहिंखे लताड़े हलिया वञो। अवाम हिकिड़ो आवाज़ आहे, अवाम हिकिड़ी ताक़त आहे। उहा ताक़त जॾहिं कंहिं सैलाब जो रूप वठंदी आहे तॾहिं सोनामी खां बदतरीन नतीजा निकिरंदा आहिनि। अवाम जो साइक्लोन कई बुत ढेर करे छॾींदो आहे। हाणे वॾेरा ऐं जागीरदार पंहिंजे दिमाग़ मां इहा हवा कढे छॾनि त अवाम छा कंदी। अवाम सभु कुझु करे सघे थी। ताक़त जो असली सरचश्मो अवाम ई आहे। जनता खे जाॻाइण लाइ कंहिं चिंगारी जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिं इनकलाब जे आरंभ जी ज़रूरत हूंदी आहे। मुंहिंजा शहीद भाउ, तूं सिंध जो शायदि उहो पहिरियों माण्हू आहीं जे मासूम पखियुनि जी अखियुनि में लुड़क ॾिसी पंहिंजी जान बलिदान करे छॾी आहे। तूं दुनिया में हिकिड़े ॻोभ सिंधियाणी माउ जो उहो दिलेर पुटु आहीं जेको पखियुनि जो तहफ़ुज़ कंदे मारियो वियो आहे। हिकिड़े तितर पखी लाइ अॻे परमारनि तलवारनि जा तजला ॾेखारिया हुआ। अॼु तो अकेले जोखीअ जंग जोती वैशी वॾेरनि जे मुंहं ते डांगी मले छॾी आहे, जंहिंजी काराण सिंध जे हर सरदार जे मुंहं ते पसी सघिजे थी। अॼु तुंहिंजी माउ जी कुख सरापा मातम आहे। तुंहिंजी वनी जे अखियुनि में लुड़कनि सां गॾु सरदार सां सख़्त नफ़रत जी आग ॿरे थी ऐं हुन आग जो सेक समूरी सिंध महसूसु कंदे तुंहिंजे नाक खून जे ख़िलाफ़ थी बीठी आहे। मुंहिंजा शहीद भाउ, तुंहिंजो रत रायगान न वेंदो। तुंहिंजी नंढड़ी खे पखी लोरियूं ॻाईंदा, फितरत पंहिंजे हिंदोरनि जी हंज लोॾींदी। तुंहिंजी नंढड़ी सां गॾु अॼु समूरे सिंध जो शौर आहे। हुनखे कॾहिं बि कोसो वाव लॻण न ॾिनो। तूं फितर जे राह में शहीद थी वियो आहीं। तुंहिंजे परिवार जी रक्षा रब कंदो ऐं हिकिड़ो ॾींहुं इहो ई तोसां इंसाफ़ कंदो। मिसकिन जी आह ऐं मज़लूम जी दाह देर सवेर सते आसमान ते बराजमा भगवान वट जरूर पहुचनी। मारे कारड़ी भेद की लुआ बसम कर जाए, तुलसी आह गरीब।